नासिन लकी गुलाम शाह जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में सबतन जी खोट आहे। शागिर्दनि उस्तादनि जो चवणु आहे त स्कूल में कंप्यूटर केतिरनि सालनि खां ख़राब पियल आहिनि। मीठे पाणी समेत ॿियूं सहूलियतूं बि आहिनि। उन हवाले सां पेश आहे गोगीराम जी हीअ रिपोर्ट। लखी गुलाम शाह जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सेकंड ईयर जे बुनियादी सहूलियतुनि जी खोट हुजण सबबि उस्ताद तोड़े शागिर्दनि खे मुश्किलातूं पेश अचनि थियूं। उस्ताद शागिर्दनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी सारा मसला आहिनि स्कूल में। असां वटि हिते लाइब्रेरी जी खोट आहे, तमामु घणो लाइब्रेरी जो वॾो फुक़दान आहे। छोकिरा स्टडी करणु चाहिनि था, छोकिरनि में टैलेंट आहे ऐं उन्हनि में हार्ड वर्किंग जो जज़्बो आहे, पर उन्हनि खे अहिड़ो को प्लेटफॉर्म न आहे जिते हू वेही करे राति जो या शाम जो पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू करे सघनि। हिते कंप्यूटर टीचर हुयो को उहो हुनजो प्रमोशन थी वियो आहे, उहो हलियो वियो आहे। सो फिलफोर असांखे हिकिड़े कंप्यूटर टीचर जो जेको आहे ज़रूरत आहे, जेको हिते अची करे जेको आहे लेबॉरेटरी खे आबाद करे। ऐं पुराणा कंप्यूटर मिलियल आहिनि उहे नाक़ुस थी विया आहिनि बरसाति उहे जेके आहिनि असांखे नवां ॾिना वञनि ऐं टीचर बि ॾिनो वञे त जीअं हिकिड़ो कंप्यूटर ग्रुप जेको आहे करिकुलम में त जीअं उहो एक्टिव थी सघे। वॾे में वॾो जेको असां वटि जेको इशू आहे उहो इहो आहे त असां वटि सोलर जो निज़ाम न आहे, पाणीअ जो निज़ाम न आहे। जीअं असांजे सीनियर उस्ताद बयानु कयो हींअर त असां वटि पाणी ज़हरीलो था छोकिरा वापराइनि। असां त खणी बोतलां ॿाहिरों घुराए था वठूं या घरों खणी था अचूं पिया, पर हितां जा शागिर्द जेके 500,000 1500 शागिर्द आहिनि हायर सेकेंडरी में उहे ॾाढो ज़हरीलो पाणी था पीअनि। असांजी अथॉरिटीज़ खे गुज़ारिश आहे त हेॾो सारो स्कूल आहे, वॾो डिस्ट्रिक्ट लेवल ते वॾो नाले वारो स्कूल आहे, त तव्हां हिननि खे इहे बुनियादी सहूलियतूं ॾियो असांखे, त जीअं असां जा ॿार उहे बहितर नमूने सां पंहिंजे तइलीम सां गॾु को करिकुलर एक्टिविटीज़ में बि हिसो वठी सघनि। कैमरामैन महेश कुमार सां गॾु गोगीराम, धरती टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।